कुरान हुसैन है कुरान दे कारी हजारा हिंद पर नौ के सिनान हुसैन है पुत्रा दिया कुर्बानी दे कीता दीन जवान हुसैन है। ऐ मज़हरे नूरे खुदा बलगल उला बिकमालिही मौला अली मुश्किल कुशा कशफत दुजा बिजमालिही हसनैन जाने फातिमा हसनत जमी ओ खिसालिही यानी मोहम्मद मुस्तफ़ा सल्लु अलैहि व आलिही। सब पढ़ो सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हमदई सना खाबाद में निहायत वाजिबुल एहतराम हज़राते उलमाए किराम व सादाते किराम व हुफ़ाज़े किराम ऐं मुअज़्ज़िज़ मेहमानाने गिरामी प्यारा अजीज़ मोहतरम मुकर्रम मुसलमान भाइरो अजीज़ो दोस्तो बुजुर्गो जिए मूं गुनहगार नाचीज़ तमाम मेहरबानन जे अगियां अल्लाह रब्बुल आलमीन जल्ल जलालहू जी ज़ात बाबरकात जे प्यारे मुक़द्दस कलाम पाक कुरान मजीद बुरहान रशीद फुरकान हमीद जे मजा चंद कलिमात तिलावत करण जो शरफ हासिल कयो आहे। अल्लाह जी बारगाह में दुआ फरमाइंदा शाल करीम रब जी ज़ात मो गुनहगार नाचीज़ खे कमा हक़ हू बयान करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। आमीन चो दोस्तों। सब खां पहिरीं सजी जमात खे मुंहिंजे तरफ़ां जश्न ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु ताला अलैहि वालिहि वसल्लम जे प्रोग्राम जो लख लख मुबारक। अल्हम्दुलिल्लाह मोखा कबल उस्तादुल उलमा हजरत अल्लामा मौलाना साईं हाजी अमीर बख्श सुमरो साहब तमाम सोने अंदाज में खिताब करे रहा हा पर लगे ईअं थो अमा वटि सुभान अल्लाह ते का पाबंदी आहे। ये पाबंदी ना है तो एक मरतबा हथ मथे खणी चो सुभान अल्लाह। जो ॾिसो टाइम भी काफ़ी गुज़री चुको आहे लंबो चौड़ो खिताब कोन्हे बचे ॻाल्हियूं तव्हांजे अॻियां मोहबत वारियूं कयूं पर जे तव्हां सुजाग हूंदा त मूंखे बयान करण में अव्हांखे ॿुधण में लुत्फ़ ईंदो ऐं अल्लाह जी ज़ात बाबरकात ॿुधण खां बाद में मूंखे ऐं अव्हां सभिनी खे अमल जी भी तौफ़ीक़ अता फरमाए। सूरे दोहा जूं इब्तिदाई आयतूं पढ़ियूं आहिनि। अॼु ही हाजी अली मोहम्मद पारड़ी साहब हर साल जीअं हिन साल भी ॿाहिरि भी गॾनि उन सां भाईटिया पाड़े वारा उन्हनि गॾिजी करे हुज़ूर जे मिलाद पाक जी महफ़िल सजाई आहे। असां ई तव्हां जॾहिं ही मिलाद पाक जो प्रोग्राम था करियूं न त कुझु माण्हू निकिरंदा ई हिन टाइम ते आहिनि जिन ते ॿियो कमु कोन्हे रुगो इहो पुछंदा आहिनि त साईं तव्हां ही मिलाद जो जलसो था करियो इहो लिखियल किथे आहे? ज़िक्र रसूल था करियो इहो लिखियल किथे आहे? शान मुस्तफ़ा दा बयान करियो इहो लिखियल किथे आहे? आऊं चवंदो आहियां त लिखियल जी का खोट कमी कोन्हे। असांजा उलमा दलाइलुनि जा अंबार लॻाए छॾींदा आहिनि पर मुंहिंजो हिकिड़ो फ़क़ीराणो लहजो आहे ऐं उन अंदाज़ में चवंदो आहियां त यारो मूंखे ॿुधायो कॾहिं ईअं थियो आहे ज़िक्र गुलनि जो हुजे ऐं बुलबुल पुछे त किथे लिखियल आहे? कॾहिं ईअं थियो आहे ज़िक्र शमा जो हुजे ऐं परवानू पुछे त किथे लिखियल आहे? कॾहिं ईअं भी थी थो सघे त ज़िक्र आमना जे लाल जो हुजे ऐं उम्मती पुछे त किथे लिखियल आहे? यारो हुजूर जे ज़िक्र जे लाइ भी माण्हू दलाइल घुरनि। ऐं तो चवां त हुजूर जो ज़िक्र उहो आहे जीअं जीअं तव्हां मदीने वारे साईं जो ज़िक्र कंदा न तीअं तीअं हिन बेचैन दिल खे चैन मिलंदो आहे बेकरार दिल खे करार मिलंदो आहे। मूंखे ईमान सां ॿुधायो हेतिरो टाइम गुज़री चुको आहे हुजूर जो ज़िक्र ॿुधो था दिल ठरे थी या नथी ठरे? मौलाना जलालुद्दीन रूमी रहमतुल्लाह अलैह तमसील सां ॻाल्हि सम्झण जो फन रखंदड़ आहिनि। साईं फरमाए तो के शख्स ॾिठो मजनू खे रेतीअ जे ढिग ते पियो आंगर सां लिखे लैला लैला
लैला के गुजरण वारे पुछो तो गुफ्त मश्के नाम लैला मी कुनम ही छा तो करी। एक औरत जो नालो वो रेती जे ढिग ते बार बार पयो लिखी त मजनू तो चवे खातिरे खुदरा तसल्ली मी दहम। ओ जेडी मल लैला जो नालो तो लिखा न इन बेचैन दिल के चैन तो अचे, बेकरार दिल के करार तो अचे। मौलाना नतीजो तो कदे चयो तो अगर मजनू के लैला जो नालो करार दई सके तो छा उम्मतीअ के रसूलुल्लाह जो नालो करार न दींदो। न एकड़े मर्तबा हाथ मथे खणी चो सुभान अल्लाह सुभान अल्लाह। यारो जिए जिए तवा हुजूर जो जिक्र कंदा तिए तिए ने बेचैन दिल के चैन मिलंदो, बेकरार दिल के करार मिलंदो। अन कलाम मजीद जा कलिमात उन जो तर्जुमो बस उनन जे मुतालिक चंद गालियो तवा जे अगियां अर्ज कबियो। अल्लाह कंदो अजो की महफिल जे सदके रब सबनी जो बेड़ो पार फरमाइंदो। एक मर्तबा सलात के भेरो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह ताला जी ज़ात बरकात पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो वद्दुहा वल्लैलि इज़ा सजा। रब्बुल आलमीन जी ज़ात बरकात फरमायो मां करीम रब खे चाश्त जे वक्त जो कसम वल्लैलि इज़ा सजा ऐं रात जो कसम जॾे उहा छांइजी वञे। अदा घणियूं कसमूं आहिनि ॻाल्हायो ॿ, हिकिड़ी दुआ जी कसम आहे, ॿी लैल जी कसम आहे। हज़रात मुफ़स्सिरीन किराम हिते घणो कुझु लिखियो आहे पर पहिरियों कौल आहे इमाम जाफ़र सादिक जो। हाणे इमाम जाफ़र सादिक बचड़ो हुआ हज़रत इमाम मोहम्मद बाक़िर अलैहिस्सलाम जो। इमाम मोहम्मद बाक़िर बचड़ो हुआ अली औसत सैयद सज्जाद इमाम ज़ैनुल आबिदीन जो। इमाम ज़ैनुल आबिदीन बचड़ो हुआ शहीद करबला हज़रत सैयदुना इमाम पाक इमाम हुसैन जो। ऐं मुंहिंजो पीर हुसैन बचड़ो हुआ हज़रत मौलाए कायनात मौला अली जो। न चयो सुभान अल्लाह। हिकिड़े मर्तबा हथ मथे खणी चो सुभान अल्लाह। इन निस्बत सां छो इमाम आहे इमाम जाफ़र सादिक ऐं हज़रत मौलाए कायनात मौला अली जंहिंजो ज़िक्र असां तव्हां अहले सुन्नत वारा कंदा आहियूं। इन जे करे जो मदीने जे साईं फरमायो आहे मन कुंतो मौला हो फ अलीयुन मौला, जंहिंजो जंहिंजो मां मोहम्मद मौला तंहिंजो अली मौला। ऐं किबला साईं पीर मोहम्मद करमुल्लाह इलाही ॾाढी प्यारी ॻाल्हि कई। साईं तो चवे त अली असांजो मौला आहे, चओ चओ अली असांजो मौला आहे, संग कंदो सभु सवलाब आहे, वो अली बिना नाहे गली गली, इश्क मंजा चओ अली अली, चओ चओ इश्क मंजा चओ अली अली, पो साईं कंदो सभु भली भली, इश्क मंजा चओ अली अली। मूंखे कंहिं दोस्त जो नहीं तव्हां अहले सुन्नत वारा अली जो ज़िक्र न कंदा आहियो। मूं चयो जीअं असां कयो आहे ईअं केरु करे ई नथो सघे। मौला जो ज़िक्र असां काइदे कानून सां ऐं आऊं हमेशह चवंदो आहियां त अलिफ मां मुराद अमीरुल मुमिनीन अली, बे मां मुराद बाबुल उलूम अली, बे मां मुराद पाए करे शुजाअत अली, ते मां मुराद ताबे रसूल अली, से मां मुराद साबित कदम अली, जीम मां मुराद जज्बाए जिहाद जो मंबा अली, है मां मुराद हिफ्जुल मुमिनीन अली, है मां मुराद खलीफतुर रसूल अली, दाल मां मुराद दावत हक ॾियण वारो अली, ज़ाल मां मुराद ज़ाकिर रब अली, रे मां मुराद रहमतल लिल आलमीन जो भा अली, जे मां मुराद ज़ैनब जो बाबू अली, सीन मां मुराद साकिए कौसर अली, शीन मां मुराद शेर खुदा अली। ऐं आख़िर ताईं आवाज़ अचणु खपे। ऐं तॾहिं चवंदो आहियां यारो अलीअ जो ज़िक्र हुआ जो हुज़ूर फरमाइनि था अन नज़रो
इला वजह अली इबादत अली के ॾिसण ई इबादत आहे अली जो चेहरो ॾिसजे या इबादत आहे भला हिकिड़ो माण्हू चेहरो तो ॾिसे न कॾहिं कॾहिं परे खां चेहरो ॾिसण में न अचे अबा पुठीअ जो बि दीदार माण्हू करे वठे त मदीने जे साईं फरमायो अन नज़रो इला अली इबादत अली के ॾिसण ई इबादत आहे अला असाई तव्हां त आयासीं 1400 साल बाद न असां मौलाए कायनात मौला अली जो चेहरो था ॾिसी सघूं न वरी पुठीअ जो दीदार था करे सघूं अॼु हाजी अली मोहम्मद पारेड़ीअ जे ॻोठ में वेही करे असांखे कीअं अली जी ज़ात मां फ़ाइदो मिलंदो अचो त हज़रत सैयदा तय्यबा ताहिरा अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा साइण फरमाए थी त मदीने जे रहमत वारे नबी फरमायो जिक्रो अली इबादत अली जो जिक्र करण ई इबादत आहे हाणे साथ केड़ा गॾिजी था पढ़न सब गॾिजी चओ अली अली कर मोमिन दिल ठरी पवंदई अली अली कर सब गॾिजी चओ अली अली कर मोमिन दिल ठरी पवंदई ओ दिल ठरी त मदीने वागवरी पवंदई अल्लाह वारी पवंदई अली अली कर मोमिन यारो ही उहो मौला अली आहे जो अमर जे वतन अतार जे अंदर तशरीफ खणी आयो न ये महबूबन करीमन जी ज़ात बाबरकात जे दरबार में महबूब अचन मौलाए कायनात मौला अली अमर जे वतन अतार जे अंदर महबूब इंदा हा अम्मा फातिमा बिनते असद उथी भी करे रसूलुल्लाह जो इस्तकबाल करे न चयो सुभान अल्लाह अरबन चयो त अम्मा तू उम्र में वडी मोहम्मद मुस्तफा उम्र में नंढो वा महबूबा चे तू उठी भी करे इस्तकबाल न कर अम्मा फातिमा बिनते असद थी चवे ओ मुखे चवण वारो आऊं पान नथी उठी बिया पर जडे मोहम्मद मुस्तफा मुझे तडे ते इंदो वा मुझे पेट जे अंदर हिकड़ी ताकत आए जेका मुखे चवंदी आ त अम्मा उठी भी रसूलन जो सरदार पंहिंजे तडे ते पयो अचे हुनन चयो या वरी नई गाल मानू पान न उठी बिए त केर उथारे बिहारींदो हुनन छा कयो जो जमीन में किला खोड़ियाऊं अम्मा साइण के चार पाई खटोले जे मथा विहारे करे रसा भी घुरायो नीर भी घुरायो चवण लगा अगर पान थी उठे तो उठी कान सगंदी अगर कागे भी ताकता तो उनके रसा पकड़े न सगंदा अम्मा साइण चार पाई खटोले ते वेठिया असाई तवा जो प्यारो हबीब रहमत वारो नबी लजपाल मोहम्मद करीम अची रयो वा हाजी गुलाम नबी महेसर तडे तर्जमानी कंदो वा त अज कुर्ब करे मुझे कखड़न में मुझो चंद खां सुहिणो यार इंदो चओ अज कुर्ब करे मुझे कखड़न में मुझो चंद खां सुहिणो यार इंदो पो कुर्बान वञा ते रस्ते ता जह रस्ते ता कुर्बदार इंदो अम्मा फातिमा बिनते असद ये हुजूर के इंदे डिठो न भेटाई घोट रहमतुल्लाह अलैह ने रिवायत जो तर्जुमो कयो जतो त 9 नियर 10 डामड़ियूं 15 पेंद पियास जडे सामू सजण डिठास त छिरक चिनाय से हिकड़ी रसा नियर टुटी वया उठी भी करे महबूब जो इस्तकबाल करे यारो ओ मौला अली आऊं चवंदो आया त स्वाद मा मुराद साहिबे कमाल अली द्वाद मा मुराद जन्नत जो जामिन अली तोए मा मुराद ताहिरे अतहर अली जोए मा मुराद जाहिरे अजहर अली ऐन मा मुराद अलीउल मुर्तजा अली गैन मा मुराद गैरत
इस्लाम अली, फे मां मुराद फातिमा जो घोट अली, काफ मां मुराद काबे जो गोहर अली, वडे काफ मां मुराद कारी कुरान अली, लाम मां मुराद ली के मिसाल अली, मीम मां मुराद मुस्तफा जे दीन जो वारिस अली, हाय मां मुराद हादी रहमत अली, लफ्ज आखिरी आहे और हाजी अली मोहम्मद पारेड़ी जे गोठ में अचण वारो मुझे महबूब जा आशिक और आवाजी तवज्जो तो ॾिसण चाहिया, ये मां मुराद शेर यज़दान अली। चओ सुभान अल्लाह। गजी करे हिकिड़े मरतबा पढ़ायो त अली अली कर मोमिन दिल ठरी पवंदई, ओ दिल ठरी त मदीने वाग वारी पवंदई, अल्लाह वारी पवंदई, अली अली कर मोमिन दिल ठरी पवंदई। त पहिरियों कौल आहे इमाम जाफर सादिक जो, साईं फरमाईंदा हिते दुआ मां मुराद महबूब जी विलादत वारो ॾिहाड़ो, ऐं लैल मां मुराद हुजूर जी मेराज वारी रात, यानी हान माना थींदी वदुहा महबूबा जंहिं ॾींहुं तूं दुनिया जे तख़्ते ते आए मां अल्लाह खे उन ॾिहाड़े जो कसम। हिकिड़े मरतबा हथ मथे खणी चो सुभान अल्लाह। यारो हुजूर जे ॾिहाड़े ते दुनिया जे तख़्ते ते जलवा अफरोज़ थिया आहिनि, महबूबन करीमन जी ज़ात बाबरकात जो नूर मुबारक जॾहिं न हाणे सो मिलाद जा ॿ टे वर्कावा जे अॻियां बयान थो करियां, इंशाअल्लाह तव्हां ॿुधंदा तव्हांजी दिलि ठरंदी। मूंखे एतिरो यकीन आहे त तव्हां अलीअ जे ज़िक्र में बि ठरी पिया आहियो। हाणे अचो महबूबन करीमन जी ज़ात बाबरकात जी विलादत। हज़रत अम्मा आमिना रज़ी अल्लाह ताला अन्हा साईं फरमाए थी अगे आऊं ॿाहिरि निकिरंदी हुयसि न त सिज जी रोशनी कारो मूंखे तंग कंदो हुयो, पर जॾहिं खां मदीने वारे साईं जो नूर आयो ऐं ॿाहिरि थी निकिरा त ककर छाम करे था हलनि। चओ सुभान अल्लाह। हुजूर जी अम्मा थी फरमाए अगे मां ॿाहिरि निकिरंदी हुयसि, अल्लाह अल्लाह मके पाक जी सरज़मीन पथरीली सरज़मीन आ, पेरनि में पत्थर लॻी पवंदा हा, छाला पइजी वेंदा हा, पर जॾहिं खां मदीने वारे साईं जो नूर मुबारक मुंहिंजे जिस्म अतर जे अंदरि आयो, अॼु मां ॿाहिरि निकिरी करे मके पाक जी सरज़मीन ते कदम थी रखां, पत्थर मेण बन जो पवन। हुजूर जी अम्मा थी फरमाए अगे खूह जे मथा पानी भरण जे ला अचा, मके पाक जी सरज़मीन जा वॾा ऊना खूह हा, पोडूल विझणो पवंदो हो, रसी छिकणी पवंदी हुई, तमाम घणी तकलीफ़ थिए, पर जॾहिं खां मदीने वारे साईं जो नूर आयो ऐं खूह जे मथा पानी भरण जे ला अचा, खूह जो पानी पानी ॿाहिरि निकिरी मां आमिना जे कदमनि जी सलामी भरे रहियो आहे। अम्मा थी फरमाए पोइ पहिरीं महीने खां मुबारकूं मिलंदियूं अचनि, नबी मुबारकूं ॾींदा वञनि, रसूल मुबारकूं ॾींदा अचनि, वण झुकी करे सलातो सलाम पया पढ़नि, पत्थर कलमा पया पढ़नि, हर तरफ़ खां मुबारकूं पयूं मिलनि। पोइ जेके आवाज़ था अचनि सुणे सैयद सखी साईं गुलाम जीलानी शाह जीलानी रहमतुल्लाह अलैह तर्जमानी तो करे वया के हीअं पया आवाज़ अचनि त आमना जी जल तोखे मुबारक नूर जड़ो तो नूरी मां। सब गजी करे पढ़ायो आमना जी जल तोखे मुबारक नूर जड़ो तो नूरी मां। पोहड़ो बचड़ो तो जो जड़ो सारो आलम रोशन आमना जी जल तोखे मुबारक नूर जड़ो तो नूरी मां। पो तुंहिंजे घर में नूर जो चमकियो सारो आलम नूर थियो, नूरी मलाइका नूर ॾिसण लाइ तुंहिंजे दर ते मिड़ कयो। पो मुरसल तोखे ॾियनि मुबारक अहिड़ी थी न कहते अता चवाम
आमना जी जल तो खे मुबारक नूर जणो तो नूरी मां हजरत अल्लामा अहमद कस्तलानी शार बुखारी मवाहिबुल दुनिया जे अंदर इन रिवायत खे थो आणे जे तो जंहिं रात मुंहिंजो महबूब पियो दुनिया ते अचे न उन रात जेके पखी उॾरी रहिया हा उहे पखी बि हिक ॿिए खे मुबारकूं ॾियण लॻा न चयो सुभान अल्लाह पोइ जेके घरनि में जानवर ॿधल हा उहे बि हिक ॿिए खे मुबारकूं ॾियण लॻा पोइ जेके झंगलनि में जानवर हा उहे हिक ॿिए खे मुबारकूं ॾियण लॻा अॼु आवाज़ पिया अचनि त रसूलनि जो सरदार अचण वारो आहे ग़रीबनि जो ग़मख़्वार नबी अचण वारो आहे अॼु अड़ियुनि जो आधार नबी अचण वारो आहे पखी हिक ॿिए खे मुबारकूं पिया ॾियनि अदा महबूब आयो वा जग जहान वारनि ख़ुशियूं कयूं आहिनि हर जगह ते हुजूर जे ज़िक्र जो महफ़िलों आहिनि पर महबूब आयो ई न हो अग में रसूलुल्लाह जो ज़िक्र थींदे रहियो आहे ख़ुशियूं अग बि थियनि पयूं पर फ़र्क़ु कहिड़ो वा हुननि पे चयो त नबी अचण वारो वा असाई तमा अज रसूलुल्लाह जे ज़िक्र जी महफिल करे साईं हाजी अमीर बख्श सोमरो जी सदारत में गोठ हाजी अली मोहम्मद पारेड़ी जे अंदर हुजूर जे ज़िक्र जी महफिल सजाए हिय पया अर्दड़ा करियो त सारे जग में जानबा लजन सार थी व्या मोहम्मद अची व्यो बेड़ा पार थी व्या चओ चओ मोहम्मद अची व्यो ओ जेके ठरो था गॾिजी चओ मोहम्मद अची व्यो बेड़ा पार थी व्या बती छाहे बिजली मोहम्मद मिठे जी दिखे तेज तजली हो चवा चैन तरफ से चमकार थी व्या मोहम्मद अची व्यो चौ बेड़ा पार थी व्या जा बेड़ा पार थियनि गॾिजी चओ मोहम्मद अची व्यो पोइ नज़र सां नवाज़ो नाले मिठे खे सदा शौक़ आहे ग़ुलामीअ जो जेके पोइ पढ़ण साण कलमे पढ़ण साण कलमे जे इक़रार थी व्या मोहम्मद अची व्यो बेड़ा पार थी व्या अदा हुजूर आयो महबूब जी विलादत थई हाणे मक्के में हिकिड़ो ॿियो बि रवाजु हो ऐं विच वारियूं ॻाल्हियूं खुटायूं तो बस ॿ ॻाल्हियूं हाणे आख़िरी मां खे ॿुधाईंदुसि उन खां बाद में तव्हांखे इजाज़त अचबी महबूब आयो न अरब जे अंदर रवाजु हो ॿार ॼमंदो हो ॿाराड़ीअ जूं दायूं खणी वेंदियूं हुयूं इन जे करे ॿाराड़ी जी आब हवा बि भली ऐं ॿाराड़ीअ जो ॿार बहादुर बि थींदो जंहिं साल मदीने वारे साईं जी विलादत थई अल्लामा अब्दुल हक मुहद्दिस दहलवी रहमतुल्लाह अलैहि लिखियो आहे इन्हीअ साल जेके बि औरतूं हमल सां हुयूं रब सभिनी खे पुट अता करे छॾिया घर घर में ख़ुशी साईं फरमाए थो पाकिस्तान बांग्लादेश हिंदुस्तान इन्हनि जी ख़बर कान्हे पर अरबुस्तान जे इलाइक़े में जेके ॿार ॼावा न इन्हीअ साल जंहिं साल हुजूर जी आमद थई आहे चए थो उन्हनि जी तादाद बि 80,000 आहे अब मालिक पुट विराया ख़ुशी थई हाणे घणा ॿार ॼमी पिया त मायूं वीचारियूं ग़रीबाणूं हाल वञूं ॿार खणी अचूं हुजूर जे इंतज़ार में 7 दायूं बीठियूं हुयूं मतां ईअं सम्झो त महबूब यतीमो के खयो न पे न हुजूर जो ॾाॾो जनाब अब्दुल मुतलब मक्के जो सरदार आहे
7 दाइयूं इंतजार में पर किन दाइयुनि वॾेरनि जा बि ॿार खयां जेके जेको ॿार मिले किन रईसनि ऑफिसरनि जा ॿार खयां अम्मा हलीमा बि बीमार ॾाचीअ ते हज़रत हारिस वीचारो उन ॾाची खे हलाईंदो अचे अम्मा हलीमा खे औरतूं रस्ते में मिलियूं अम्मा ठलो पंध कयो अथई मके में को ॿार बतो नाहे अम्मा थी चवे अगर को ॿार बतो नाहे त वञा मालिक जे मिठे घर काबे जो दीदार करे अचां अम्मा हलीमा मके पाक जे सरजमीन ते आई अखियुनि में ज़ारो कतार नीर था वहन त को ॿार बतो नाहे पर क़िस्मत नाज़ पई करे अम्मा तूं रोए थी त को ॿार बतो नाहे पर भाग तुंहिंजो खुलण वारो वा रसूलनि जो सरदार तुंहिंजी झोलीअ में अचण वारो आहे परेशान न थी गमगीन न थी अम्मा हलीमा हीअं काबे जो तवाफ़ थी करे अदा महफ़िल भी फली आ ऐं अर्ज़ तो करियां तव्हां आमीन चइजो मन इन साल मालिक मके मदीने जो दीदार कराए अदा न कोरोना वायरस मां जान छुटे हलो मालिक जो घर भी ॾिसूं मदीने वारे साईं जो दर भी ॾिसूं आमीन चओ दोस्तो अल्लाह से मके मदीने जो अम्मा हलीमा ये काबे खे पई ॾिसे एक सिंधीअ जे शाइर तर्जुमो कयो त काबतुल्लाह में नजर पई ओ दर्द थी विया सब खत्म अमड़ अगियां जीअं बचो रोए राज उतरवंदे ॾिठमो हाजी अमीर बख्श वारा हाफिज़ अनवर वारा इन्हनि खां पुछो इन फकीर जो भी वञण थियो आहे हाजी अली मोहम्मद भी घुमी आयो हूंदो हीअं तव्हां तवाफ़ करियो बैतुल्लाह शरीफ़ जो फिरंदे फिरंदे तव्हांजो रुगो नज़र हीअं हथ पए न काबे जे गिलाफ़ में बेसाख्ता अखियुनि मां लुट वई केॾो बि सख़्तु दिलि माण्हू हुजे छाजे करे जो काबतुल्लाह में नजर पई दर्द थी विया सब खत्म अमड़ अगियां जीअं बचो रोए राज उतरवंदे ॾिठमो पोइ मूं त सम्झो ख़ल्क़ खुटंदी पर लखनि में पिया अचनि असां वियासीं अॼु जे टाइम ते मूं चयो त बाबा हाणे हींअर रश आहे वरी विचीअ ते ईंदासीं तवाफ़ जे विचीअ ते वञो त वरी रश चुआ सांझीअ ते वरी सोमणी नमाज़ ते सोमणीअ खां पोयां दोस्तनि चयोसीं हाणे हींअर रश आहे ईंदासीं तहज्जुद जे टाइम ते वठी जो तहज्जुद जे टाइम ते मताफ़ में आयासीं चयोसीं दुनिया आई हींअर आहे चवंदे त ख़ल्क़ आई हींअर आहे जो मूं त सम्झो ख़ल्क़ खुटंदी पर लखनि में पिया अचनि मर्द मायूं जवान पोड़ा ओ मर्द मायूं जवान पोड़ा ॿार गॾु घुमंदे ॾिठम अमड़ अगियां जीअं बचो रोए राज उतरवंदे ॾिठम पोइ अण मुंदाए ता अंब मेवा ख़ल्क़ खाए खूब थी साईं वेठो आहे कहिड़े बि साल जे महीने में वञो जेको फल फसल तव्हांखे किथे न मिले अण मुंदाए तो अंब भी तव्हांखे मके में मिली पवंदो न चयो सुभान अल्लाह अण मुंदाए ता अंब मेवा ख़ल्क़ खाए खूब थी छा ॿुधायां आ करीमन जो करम अमड़ अगियां जीअं बचो रोए राज उतरवंदे ॾिठम साईं काबतुल्लाह में नज़र पई दर्द थी विया सब खत्म अमड़ अगियां जीअं बचो रोए राज उतरवंदे ॾिठम बाबा थका त न आहियो कम वारा भले पंहिंजो कमु पिया कनि ॿ ॻाल्हियूं हुज़ूर जे मिलाद जो साईं ॿुधायो पे हाजी अली मोहम्मद वारनि ॾाढी मोहबत में हुज़ूर जे मिलाद जी महफ़िल सजाई आहे लंगर इंशाअल्लाह मिली पवंदो नमाज़ ज़ोर भी इंशाअल्लाह अदा थी पवंदी हुज़ूर जो ज़िक्र आहे हथ मथे खणी चओ सुभान अल्लाह
और महबूबन करीमन जी ज़ात बाबरकात जिला अम्मा हलीमा ये तवाफ करे ॾिठई त 7 दायूं इंतजार में बीठियूं आहिनि आऊं बि बिया मन का मेहरबानी थी पे बेटाई घोट रहमतुल्लाह अलैह फरमाइंदो आहे त सबे ई सुहागणियूं सभिनी गिचन हार पसंद खातर पुन लजे वॾा कयाऊं सींगार पर ढोल तनीअ जे ठार हेठायूं हलन जी अम्मा हलीमा बीठी आहे लेन में मन को भाग खुले एतिरे में अमड़ आमना इशारो कयो जी वेझो हली आ अम्मा हलीमा थी चवे जेॾी महिल क़रीब आयसि अम्मा आमिना पंहिंजो नूर नज़र लखते जिगर मोहम्मद मुस्तफ़ा जहिड़ो बचिड़ो खणी जेॾी महिल मुंहिंजे हथनि में ॾिनो पहिरियों पहिरियों मौजूज़ो अम्मा हलीमा थी चवे त हिकिड़े पासे थंज में खीरो ॿिए पासे हुयो ई कोन मोहम्मद मुस्तफ़ा खे सीने सां लॻायमि अॼु थंज मां नदीअ वांगुरु खीर वहण लॻो चवे थी दर्द ख़त्म थी विया तकलीफ़ूं ख़त्म थी वयूं मुहार सखे चयो हार सवारो कर वॾेरनि रईसनि आफ़ीसरनि जा ॿार ॿियनि खयां पर भाग अॼु तुंहिंजो ऐं मुंहिंजो खुलियो वा अदा तव्हां ॾिठो हूंदो उठ जे मथां जेॾी महिल सवारी कबी अॻियां सवारी हलाइण वारो पोयां सवारी करण वारो अम्मा हलीमा पोयां वेठी मोहम्मद मुस्तफ़ा खे हथनि में खणी हारिस ॾाचीअ खे मारे मारे थकिजी पियो ॾाची कान थी हले अल्लामा अहमद कस्तलानी लिखियो मालिक जी ज़ात बाबरकात ॾाचीअ खे ॻाल्हाइण जी ताक़त ॾिनी ॾाची ॻाल्हाए करे थी चवे हारिसा तूं अॻियां वेठो आहीं मोहम्मद मुस्तफ़ा पोयां वेठो वा ॻाल्हि नथी ठहे तूं पोयां वेह मोहम्मद मुस्तफ़ा खे अॻियां विहार त तोखे उॾामी थी ॾेखारियां तू पोयां थी वे हारिस पोयां वेठो अम्मा हलीमा अॻियां वेठी मोहम्मद मुस्तफ़ा के पंहिंजे हथनि में खई बदुहा वारो चेहरो थी ॾिसे वलैल वारा ज़ुल्फ थी ॾिसे माज़ागल बसरो वमा तगा वारियूं अखियूं अलम नशर लक सदरक वारो सीनो ताहा वारो ताज यासीन वारी पेशानी हाणे अम्मा हलीमा खणी मोहम्मद मुस्तफ़ा खे जेॾी महिल निकरण शुरू कयो ओ जेके ॿटे ॾिहाड़ा अॻु औरतूं निकितियूं हुयूं अम्मा हलीमा जी सवारी उन्हनि खां मटा पई वठे औरतूं चवण लॻियूं अम्मा बीमार ॾाची केॾा कयई या नई ॾाची किथां आंदई अम्मा हलीमा थी चवे सवारी त साॻई आहे सॼो कमाल हिन सुवार जो वा ओ जंहिंजे अचण सां दर्द ख़त्म थी विया तकलीफ़ूं मर्ज़ ख़त्म थी विया हाणे अम्मा हलीमा खणी मोहम्मद मुस्तफ़ा खे पंहिंजे घर आई हिकु सिंधीअ जे शाइर तर्जुमो कयो हीअं थो चवे त हलीमा अम्मा तुंहिंजे भागन ता सदके सब गची करे चवरायो हलीमा अम्मा तुंहिंजे भागन ता सदके तो मदनीअ जो पींघो लॾायो त हूंदो पुलालण खे तो लोलियूं ॾिनियूं हूंदियूं ऐं तारीफ़ में गीत गायो त हूंदो अदा अमड़ ॿार खे वेचारे सिंगारे अखियुनि में सुरमू पाराए पोइ ईअं खाॾीअ खे लोॾींदी ॾाॾीअ खे लोॾे त ॿार खिले मुस्कुराए हाणे इन मंज़र खे शाइर बयान थो करे त तो वेचारे सिंगारे पाराए सुरमू खाॾीअ खे लोॾे खिलायो बि हूंदो चओ सुभान अल्लाह खाॾीअ खे लोॾे खिलायो बि हूंदो तो मदनीअ जो पींघो लॾायो बि हूंदो चओ हलीमा अम्मा तुंहिंजे भागन ता सदके तो मदनीअ जो पींघो लॾायो बि हूंदो ईअं ॿार जी चीच में हथ ॾेई अंबड़ ईअं घुमाईंदी त ही चाचे जो घर आहे ही मामे जो घर आहे ईअं ॿार खे घुमाए शाइर उन मंज़र खे बयान थो करे त विची चीच में चीच तो पाड़े सॼे में अम्मा मदनीअ खे तो घुमायो बि हूंदो तो मदनीअ जो पींघो लॾायो बि हूंदो
हाणे हुजूर आया बस आखिरी रिवायत आहे अल्लाह जी ज़ात बाबरकात महफ़िल खे क़बूल फरमाए। इन रिवायत जो रावी आहे मदीने वारे साईं जो चाचो हज़रत अब्बास। उन अर्ज़ कयो आका जॾहिं तव्हांजी विलादत थई न उन टाइम ते त ख़बर कान हुई तव्हां अल्लाह जा नबी आहियो। अॼु मूं तव्हांजो कलमो पढ़ियो आहे बस हिकिड़ो मसइलो पुछणो आहे तव्हां मूंखे खोले करे सम्झायो। मां फरमाई त चाचा अब्बास पुछ छो त महबूब जॾहिं तव्हांजी विलादत थिए 12 रबीउल अव्वल जो ॾींहुं अचे 13 जी राति जो चंड बि रोशन हूंदो 14 जी राति जो चंड बि रोशन हूंदो आहे। चयो त आऊं आयुसि मूं चयो त नौजवान भाउ अब्दुल्ला वफ़ात करे वियो रब वरी उन जे घर खे आबाद कयो वञा अमड़ आमना खे मुबारक ॾियां। चवे तो मुंहिंजा महबूब रात जो टाइम जेॾी महिल मां घर जे अंदरि आयुसि कमरे जे अंदरि अचां मुंहिंजा महबूब तव्हांजे झूले में हा उहो लुॾी रहियो हो लोडण वारो नज़र न पे आयो। सुभान अल्लाह महबूबा झूलो लुॾे पियो ऐं लोडण वारो नज़र न पियो अचे। एतिरे में मुंहिंजा महबूब जे बदिले में तव्हां बदल हा जे तंजण में तव्हां बदल हा तव्हांजो हथ मुबारक उन मां ॿाहिरि निकितो आहे। महबूब आसमान वारो चंड आसमान में पियो चमके मदीने जा मीर जीअं तव्हांजी आंगुर जो इशारो थो थिए मशरक जे तरफ त चंड मशरक जे तरफ आंगुर जो इशारो मगरब जे तरफ चंड मगरब जे तरफ केॾी महिल जुनूब केॾी महिल शिमाल जीअं जीअं आंगुर थी हले तीअं आसमान वारो चंड थो हले। मदीने जा मीर मूंखे खोले करे ॻाल्हि सम्झायो। हुज़ूर फरमाइनि था चाचा अब्बास इहो आसमान वारो चंड मां मुहम्मद जो रांदीको आहे। न चयो सुभान अल्लाह अदा जे नबीअ जे कुॾण जे लाइ आसमान वारो चंड रांदीको हुजे उहो तो मूं जहिड़ो नबी आहे। मतां के अहिड़े माण्हूअ जे वर चढ़ी वञी चवे त बसि नबीअ खे बखियूं हुयूं असांखे बखियूं आहिनि नबीअ खे बि हथ असांखे बि हथ आहिनि नबीअ बि शादियूं कयूं असां बि शादियूं कयूं। अहिड़े माण्हूअ खे चओ त पलीत न कर पाण जहिड़ो तूं सुहिणे संदोशान वयो तहिर कुम ततहीरा पढ़ी ॾिसो क़ुरान पोइ सवा लख नबियनि खां जंहिंजो मौला वधायो मान अर रहमान अल्लमल क़ुरान आण इन आयत ते ईमान मखन वेठी मुस्तफ़ा ते इहो नूर जो निशान वो जे अञा बि अथई शक गुमान तलानत हुजई लतीफ़ चए। सुभान अल्लाह। हुज़ूर सां प्यार करियो 5 वक़्त नमाज़ पढ़ो ऐं पंहिंजे औलाद खे क़ुरान पाक जी तालीम पढ़ायो। ऐं अॼु खे चई थो वञा तव्हांजो औलाद दुनिया जे तख़्ते ते क़ुरान जी तालीम पढ़े न हाफ़िज़ क़ुरान थी पवे रब वरी माइटनि खे क़यामत वारे ॾियारे नूर वारो ताज पाराईंदो। हथ ॿधी करे अर्ज़ु थो करां हिकु ॿ छोकिरो पंहिंजो मदरसे जे अंदरि दाख़िल करायो त उहो आलिम बि बणिजे हाफ़िज़ क़ुरान बि बणिजे दीन जा मसाला तव्हांखे सम्झाए ऐं तव्हां वालिदैन जी ख़िदमत करियो अप अम्मा खे राज़ी रखंदा करियो पाड़े वारनि सां हुस्न सलूक नरमी इख़्तियार करियो इंशाअल्लाह दुनिया में बि बेड़ो पार थींदो क़ब्र अशर में बेड़ो पार बणिजी पवंदो। महफ़िल ॾाढी भली ठही आहे ऐं चवंदा त अहिड़ी भली महफ़िल थींदी तॾहिं आहे जॾहिं नज़र आमिना जे लाल जी पहुचे बसि हिकिड़ी ॿ मिसरा मूंसां गॾु नात ख़ान आयल आहे बसि उहो पढ़ंदो उन खां बाद में इंशाअल्लाह सलातो सलाम ऐं दुआ थींदी लंगर बि तव्हांजे लाइ आहे। अल्लाह जी ज़ात बाबरकात अॼोकी महफ़िल खे शर्फ़ क़बूलियत अता फ़रमाए। आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह। सभई मिली करे पढ़ो सल्लल्लाहु